नमस्कार, जय झूलेलाल। मां आहियां करिश्मा पेसवानी ऐं तव्हां सभिनीनि जो मुंहिंजे चैनल में स्वागत आहे। सभिनीनि खां पहिरियों तव्हांजो चैनल खे प्यारु ॾिनो आहे, हुन लाइ मां तव्हां सभिनीनि जी दिलि सां शुक्रगुज़ार आहे। आशा आहे अॻिते बि तव्हां ईअं ई प्यारु ॾींदा। अॼु जी कथा आहे असांजे इष्ट देव झूलेलाल जे चालीहे जी। पंहिंजे सिंधी समाज जो 40 ॾींहंनि जो अखंड ज्योत महोत्सव चालीहो हले पियो, जो बसि 9 सेप्टेम्बर ते पूरो थींदो। घणेई शहरनि में ही 16 जुलाई खां 24 अगस्त मल्हायो वेंदो आहे। अचो त ॿुधूं आख़िर असीं सिंधी चालीहो छो रखंदा आहियूं, कीअं रखिबो आहे ऐं छा कबो आहे। चालीहे जी कथा इहा आहे। सिंध जो शासक मिर्क बादशाह प्रजा ते ॾाढो अत्याचार कई। प्रजा जी तकलीफ़ दूर करण जे बदिरां तमामु ज़ुल्म कई। प्रजा जी मान मिल्कियत जो दुरुपयोग कयईं। हेसि ताईं त सभिनि सठियो पिए, पर हुन माण्हुनि जो धर्म मटाइण लाइ हुननि खे मजबूर कयो, जेको माण्हुनि जे सठे खां ॿाहिरि थी वियो। ॿारनि ते ज़ोर ज़ुल्म, ॿुढनि ते अत्याचार, नवजवान खे मारणु, माताउनि भेनरुनि जी इज़त ते हथु विझणु, धर्म खे बचाइणु ॾाढो मुश्किल थी वियो। सिंध जो राजा दायर सिंह बि शिकस्त थी ग़ुलाम थी वियो। आख़िरकार हिकु ई रस्तो सम्झायो त पंहिंजे इष्ट देव खे यादि करे, हुन जी आराधना प्रार्थना करे, हुन जी शरण वञूं त उहो ई राह ॾेखारींदो। सभई माण्हू, ॿार, ॿुढा, जवान, माताऊं, भेनरूं गॾिजी वञी सिंधु दरिया जे किनारे ते 40 ॾींहं जप तप अनुष्ठान रखियो, प्रार्थना कयऊं, ॾीया ॿारियऊं। तॾहिं 40 ॾींहंनि खां पोइ दरिया शाह में आवाज़ु आयो, आकाशवाणी थी त मां जल्द ई निराकार रूप मां साकार रूप में अवतार वठी तव्हांजी रक्षा कंदसि, ज़ुल्म ऐं पाप जो नास कंदसि। हाणे तव्हां सभई पंहिंजे घर वञो। दरिया शाह जे चवण मूजिबि नसरपुर शहर में चेट जे महीने जे ठीकु ॿीज जे ॾींहुं यानी चंड जे ॾींहुं सुबुह सवेल प्रभात वेले अमरलाल ठाकुर रतन राय जे घर माता देवकीअ जे गर्भ मां लाल साईं जनम वरितो। इहा ख़बर ॿुधी सॼे सिंध प्रांत में ख़ुशी जी लहर छाइजी वई। ही 40 ॾींहं जो दरिया किनारे प्रेमिन पूजा अर्चना कई हुई, हू ही चालीहो चवाइनि था। चालीहे ते ख़ासि करे मंदिर में ॿरियल अखंड ज्योत जी पूजा कबी आहे, छो त जल ऐं ज्योत में ई लाल साईंअ जो वास आहे। ही असां सिंधियुनि जो हिकु वॾो पर्व आहे। इहा मान्यता आहे त 40 रखणु शर्त भक्तनि जा, प्रेमियुनि जा सभई कष्ट दूर था थियनि। जो बि प्रेमी माता या भौर सची श्रद्धा सां चालीहो रखे थो, हुन जी मन जी मुरादूं पूरी थी थियनि। हर शहर जे मंदिर में, टिकाणनि में विशेष सजावट थी थिए। रोज़ शाम जो आरती, भॼन, कीर्तन थींदो आहे ऐं माताऊं भेनरूं ॾीओ ऐं अखो खणी, अखो जंहिंमें मिसरी, लौंग ऐं फोटा मिलियल हूंदा आहिनि, हू 40 ॾींहं रोज़ टिकाणे में अखो पाईंदियूं आहिनि। चवंदा आहिनि 40 रखण सां लोक परलोक कल्याणकारी थो थिए। जॾहिं 40 ॾींहं पूरा थींदा आहिनि तॾहिं मटकी खणी बहिराणो ठाहे पंजड़ा ॻाईंदे तमामु धूम धाम सां सभई प्रेमी दरिया ते वञनि था ऐं हुन ॾींहुं अलॻि अलॻि शहरनि में तमामु झूलेलाल जी झांकी निकिरंदी आहे, तमामु मौज मचंदियूं आहिनि, पंजड़ा ॻाइबा आहिनि। त इहा हुई असांजे 40 जी कथा। 40 रखण वारे जी सभु मनोकामनाऊं पूरन थियूं थियनि, हिन में को बि शक न आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ही पार, सदाई शाहूकार।